بسم اللہ الرحمن الرحیم۔ الباب الرابع فی التعریف والتنکیر۔ اذا تعلق الغرض بتفہیم المخاطب ارتباط الکلام بمعین فالمقام للتعریف، وإذا لم يتعلق الغرض بذلك فالمقام للتنکیر۔ ولتفصیل هذا الإجمال نقول من المعلوم أن المعارف الضمير والعلم واسم الإشارة والاسم الموصول والمحلى بألف واللام والمضاف لو أحد مما ذكر والمنادى، وأما الضمير فيؤتي به لكون المقام للمتكلم أو الخطاب نحو أنا رجوتك في هذا الأمر وأنت وعدتني بإنجازه. والأصل في الخطاب أن يكون لمشاهد معين، وقد يخاطب غير المشاهد إذا كان مستحضرا في القلب نحو إياك نعبد۔ علم المعانی جو بحث ہلی رہیو ہے، ان میں جہاں 3 باب پٹھیاں گزری آیا۔ اجوکے سبق میں چوتھیں باب جو ذکر ہلی رہیو ہے۔ چوتھوں باب ہے تعریف ऐं تنکیر جے بارے میں، یعنی معرفہ ऐं نکرہ جے بارے میں۔ معرفہ ऐं نکرہ جی تعریف اوہاں ہک تا علم النحو میں پڑھی آیا ہو، ऐं علم النحو میں जेको मारफा ऐं नकरा जे बारे में बहस थींदो आहे उहो उन जी एराब वग़ैरह जे बारे में, उन जी तारीफ़ वग़ैरह जे बारे में थींदो आहे। ऐं बलागत में जेको इन जो बहस ईंदो उहो इन्हनि जे इस्तेमाल जे बारे में ईंदो, त मारफा खे ऐं नकरा खे कहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कजे, उहा कहिड़ी जॻह आहे जिथे असांखे मारफा इस्तेमालु करणु घुरिजे, उहा कहिड़ी जॻह आहे जिथे असांखे नकरा इस्तेमालु करणु घुरिजे। नकरे मारफा जे इस्तेमालु करण जे लाइ कहिड़ा निकात आहिनि, कहिड़ा नुक़्ता आहिनि जंहिंमें मारफा खे इस्तेमालु कयो वेंदो आहे। नकरा खे इस्तेमालु करण जे लाइ कहिड़ा अहम नुक़्ता आहिनि जिथे असां नकरा खे इस्तेमालु कंदा आहियूं। इन्हनि ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखियो वेंदो, त इहो सभु बहस जो तालुक़ु हूंदो आहे बलागत सां। हाणे मुसनिफ़ ॿुधाए थो, पहिरियों तारीफ़ कई त जेकॾहिं तव्हां मुखातिब खे पंहिंजे कलाम जे ज़रिए कंहिं मुअयन शख़्सियत जे बारे में ॿुधायो था, कंहिं बि मुअयन शइ जे बारे में ॿुधायो था, कंहिं ख़ासि शइ जे बारे में ॿुधायो था, त उते अव्हांखे मारफा आणणो पवंदो। अगरि जेकॾहिं तव्हां मुखातिब खे कंहिं आम शइ जे बारे में ॿुधायो था, माना अव्हांजे कलाम मंझां का ख़ासि शख़्स मुराद न आहे, का ख़ासि शइ मुराद न आहे, बल्कि अव्हांजो कलाम हिकु आम शइ जे दलालत जे वास्ते आहे, त पोइ उते अव्हांखे नकरा इस्तेमालु करिणो पवंदो। जीअं इहा ई तारीफ़ अव्हीं नहव में पढ़ी आहियो, जेको ख़ासि मुअयन शइ जे लाइ हुजे उनखे मारफा चइबो आहे, जेको आम शइ ते दलालत करे उनखे नकरा चइबो आहे। मारफे जा क़िस्म जेके नहव में पढ़ी आया हो, उहे साॻा ई क़िस्म बलागत में बि मारफे जा ज़िक्र कया वेंदा आहिनि। 7 ई क़िस्म: ज़मीर, अलम, इस्म इशारा, इस्म मौसूल, ऐं अहिड़ो लफ़्ज़ जे ते अलिफ लाम दाख़िल थिए, या वरी को अहिड़ो लफ़्ज़ हुजे जेको इन्हनि मज़कूर क़िस्मनि जे तरफ़ मुज़ाफ़ हुजे, यानी ज़मीर जे तरफ़ मुज़ाफ़ हुजे। मिसाल जीअं फ़रस, फ़रस त नकरा आहे न, पर उनखे ज़मीर जे तरफ़ मुज़ाफ़ कयूं था फ़रस हू, त हाणे इहो फ़रस हू उन शख़्स जो घोड़ो। पहिरियां फ़रस नकरा हुयो, आम को बि घोड़ो मुराद थी सघे पियो, पर जॾहिं असां फ़रस हू चयोसीं त हाणे सिर्फ़ु ख़ासि उन शख़्स जो घोड़ो मुराद आहे, ॿियो को घोड़ो मुराद। त हाणे फ़रस जी इज़ाफ़त असां ज़मीर जे तरफ़ कईसीं त फ़रस हाणे ख़ासि थी वियो, आम न रहियो। साॻियो ई मिसाल फ़रस या किताब वठो, किताब लफ़्ज़ नकरा आहे, किताब चवण सां को बि किताब मुराद थी सघे थो, पर असां चऊं किताब मुबीन जो किताब, त हाणे किताब नकरा रहियो। हाणे सिर्फ़ु इहो किताब मुराद आहे जेको मुबीन वटि आहे, मुबीन जो किताब।
असां अलम जे तरफ़ इज़ाफ़त कईसीं। त माना इहे कंहिं बि आम लफ़्ज़ खे, कंहिं बि नकरा लफ़्ज़ खे अगरि इन मज़कूर क़िस्मनि मां कंहिं बि क़िस्म जे तरफ़ इज़ाफ़त कई वेंदी आहे त उहो मारफा थी वेंदो आहे। या मिसाल किताब साॻियो ई वठो त उहो नकरा आहे, घोड़ो, फ़रस वग़ैरह को अगरि उनखे असां इस्म इशारा सां इस्तेमालु कयूं, चवंदा हाज़ा किताबुनि, त हाणे सिर्फ़ु ही किताब मुराद आहे, ॿिया किताब मुराद थींदा? छो त असां हिनखे हाज़ा सां इस्तेमालु कयो आहे। किताबनि त नकरा हुयो, पर जॾहिं असां उनजी इज़ाफ़त कईसीं, उनजी इस्नाद कईसीं हाज़ा इस्म इशारा जे तरफ़, त हाणे उहो किताब मारफा थी वियो, नकरा न रहियो। या अल्लज़ी अस्माए मौसूला वग़ैरह सां कयोसीं, या वरी अलिफ लाम दाख़िल कयोसीं, त उहा नकरा वारी शइ मारफा थी वेंदी आहे, ख़ासि थी वेंदी आहे। त उन जे करे मुसनिफ़ चयो त माना जेकॾहिं अव्हां मुखातिब खे कंहिं ख़ासि शइ जे बारे में अव्हां जो कलाम करण जो मक़सदु कंहिं शइ में तख़सीस हुजे, कंहिं ख़ासि शइ जो ज़िक्र करणु मक़सदु हुजे, त उते अव्हांखे अहिड़ो लफ़्ज़ आणणो पवंदो जेको मारफा हुजे। अगरि जेकॾहिं अव्हां कलाम करणु था चाहियो, अव्हां जे कलाम जो दारो मदार आम शइ ते आहे, माना अव्हां हुकुम खे आम बयानु करणु था चाहियो, त पोइ उते अव्हांखे मारफा ज़िक्र न आहे करणो, उते अव्हांखे नकरा जो लफ़्ज़ ज़िक्र करणो आहे। मारफान मंझां पहिरियों जेको क़िस्म बयानु कयो अथई उहो आहे ज़मीर। ज़मीर जेके हूंदा आहिनि उहे मारफे जे लाइ ख़ासि हूंदा, माना उन्हनि में मारफत, उन्हनि में तख़सीस जेका हूंदी आहे उहा ज़्यादा हूंदी आहे। मारफे जे सभिनी क़िस्मनि मंझां ज़्यादा तख़सीस छा में हूंदी आहे? ज़मीरनि में हूंदी आहे। ज़मीर बि जॾहिं इस्तेमालु कबा आहिनि न त पोइ उन्हनि में तख़सीस अची वेंदी आहे। मिसाल हूअं हुअ जो ज़मीर त असां कंहिं बि ग़ाइब शख़्स जे लाइ इस्तेमालु करे सघूं था, इहो त आम थी वियो न। इन में त तख़सीस आहे ई कोन, इहो त मारफो न थींदो। पर उहो इस्तेमालु करण खां पहिरियां जॾहिं असां हुअ ज़मीर खे इस्तेमाल में आंदोसीं त हाणे उहो मारफा थी वियो। मिसाल को शख़्स ग़ाइब आहे, असां उन जे लाइ हुअ ज़मीर इस्तेमालु था कयूं, त हाणे जॾहिं असां हुअ ज़मीर इस्तेमालु कयोसीं त हाणे हर ग़ाइब मुराद न आहे, जंहिंजे लाइ असां इस्तेमालु कयोसीं उहो ग़ाइब मुराद। मिसाल ख़ुर्शीद ग़ाइब आहे, असां हुअ ज़मीर उन जे लाइ इस्तेमालु कयोसीं, त हाणे उन हुअ मां मुराद केरु थींदो? हर ग़ाइब ते त हुअ ज़मीर हाणे उन जो दारो मदार न हूंदो। हाणे इस्तेमालु हर ग़ाइब जे लाइ न थियो, पर हिकिड़े ख़ासि फ़र्द जे लाइ असां इस्तेमालु कयोसीं, त उन में तख़सीस अची वई न। त इहो जेको ज़मीरनि में जेका तख़सीस अचे थी उहा इस्तेमाल खां बाद में थी अचे। बाक़ी इस्तेमाल खां पहिरियां त हुअ खे अव्हां कंहिं बि ग़ाइब शख़्स जे लाइ इस्तेमालु करे सघोसि पिया। अहिड़े तरीक़े सां मुखातब जे ज़मीरनि खे बि कंहिं बि मुखातब शख़्स जे लाइ इस्तेमालु कयो था, पर जेॾी महिल अव्हां उनखे इस्तेमालु कयो त पोइ हाणे उन ज़मीर में तख़सीस अची वई। मसलन तव्हां पुछा थो करे मुबीन खां त कैफ़ अंत, तुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि, तूं कीअं आई? हूअं अंत ज़मीर त तूं कंहिं बि शख़्स जे लाइ इस्तेमालु करे सघीं थो, नज़ीर जे लाइ बि करे सघीं थो, मौलाना जे लाइ बि करे सघीं थो, कंहिं बि जे लाइ, जेको बि तुंहिंजे साम्हूं वेठो आहे तूं कंहिं जे लाइ बि इस्तेमालु। पर जॾहिं तूं हुनखे इस्तेमाल में आंदो, मुबीन खे चयो कैफ़ अंत, त हाणे अंत ज़मीर में तख़सीस अची वई। इहो सिर्फ़ु मुबीन सां ख़ासि थी वियो, ॿिए कंहिंखे शामिलु न थी सघियो। त ज़मीरनि में जेका तख़सीस अचे थी सा इस्तेमाल खां बाद में थी अचे। अच्छा, ॿियो वरी इहो त ज़मीरनि जा बि टे क़िस्म हूंदा आहिनि। हिकिड़ा ज़मीर जेकी ग़ाइब ते दलालत कनि, ॿिया ज़मीर जेकी मुखातब ते दलालत कनि, टिया ज़मीर जेकी मुतकल्लिम ते दलालत कनि। त ग़ाइब ऐं मुखातब में बि एतिरी तख़सीस न आहे हूंदी, एतिरी मारफत न आहे हूंदी, एतिरो उन्हनि में तारीफ़ मारफा उन्हनि में एतिरी ज़्यादा न आहे हूंदी जेतिरी मुतकल्लिम में हूंदी आहे। छो त मारफा माना सुञाणणु, उनजी पहचान रखणु, उन में ख़ासि उनखे करणु, ऐं इंसान खे सभ खां ज़्यादा जेका सुञाणप हूंदी आहे सा पंहिंजी हूंदी आहे। ॿिए खां ज़्यादा माण्हू पाण खे ज़्यादा माण्हू पहचान रखंदो आहे, पंहिंजी सुञाणप माण्हू ज़्यादा रखंदा। उन जे करे जेका तारीफ़ हूंदी आहे उहा तख़सीस जेका हूंदी आहे उहा सभ खां ज़्यादा मुतकल्लिम जी ज़मीरनि में हूंदी आहे। अञा
वग़ैरह में न ठीकु आहे। इहा ॻाल्हि सम्झ में अचे। हाणे तर्जुमो कयो, तर्जुमे में इन ॻाल्हियुनि खे ॾिसो। अलबाब राबि फि तारीफ़ व तनकीर, चोथों बाब आहे तारीफ़ ऐं तनकीर जे बयान में, यानी मारिफ़ा ऐं नकरा जे बयान में। त किथे असांखे मारिफ़ा इस्तेमालु करणु घुरिजे ऐं कहिड़ी जॻह ते असांखे नकरे खे इस्तेमालु करणु घुरिजे, उन जे बारे में मुसनिफ़ इन ॻाल्हियुनि जो ज़िक्र कंदो। त जीअं ॿुधायो त बलागत में जेको बहस थींदो आहे न, सो अल्फाज़नि जे इस्तेमाल जे बारे में थींदो आहे। जीअं पुठिएं बाब में असां पढ़ियासीं तक़दीम और ताख़ीर जे बारे में, त क्या कहिड़े लफ़्ज़ खे मुक़दम रखणु घुरिजे, कहिड़े लफ़्ज़ खे मुअख़र रखणु घुरिजे। या पुठियां असां जेको बहस पढ़ियासीं, उन सभिनी बहसुनि जो तालुक़ु जेको हुयो उहो अल्फाज़नि जे इस्तेमाल सां हुयो, ऐं नहव में वरी एराब सां तालुक़ु हूंदो आहे। इज़ा तअल्लक़ल ग़र्ज़, जॾहिं मुतअल्लिक़ हुजे मक़सद बितफ़हीमिल मुख़ातब, मुख़ातब खे सम्झाइण सां, यानी अव्हां जो मक़सदु इहो आहे त मुख़ातब खे सम्झायो वञे। कहिड़ी ॻाल्हि? इर्तिबातल कलाम बिमुअय्यनिन, शामिल करणु कलाम खे मुअय्यन शख़्स सां। माना अव्हां जो मक़सदु इहो आहे त असांजे कलाम मंझां को ख़ासि शख़्स, को मुअय्यन शख़्स मुराद आहे। फल मक़ाम लित तारीफ़, पोइ इहा जॻह आहे तारीफ़ जे लाइ। माना हाणे हिते मारिफ़ा खे इस्तेमालु करणु घुरिजे। आसान लफ़्ज़नि में ईअं सम्झो त माना जॾहिं तव्हां मुख़ातब खे कंहिं ख़ासि शख़्स जे बारे में ॿुधाइणु चाहियो था या ख़ासि शइ जे बारे में ॿुधाइणु चाहियो था, त हाणे उते अव्हांखे मारिफ़ा इस्तेमालु करणो पवंदो। वइज़ा लम यतअल्लक़िल ग़र्ज़ बिज़ालिक, ऐं जॾहिं न मुतअल्लिक़ हुजे मक़सदु इन्हीअ सां। ज़ालिक इसम इशारा जो तालुक़ु पुठी इबारत जे तरफ़ आहे। कहिड़ो मक़सदु? जेको चई न इर्तिबातल कलाम बिमुअय्यनिन, माना तव्हां कलाम खे कंहिं मुअय्यन शख़्स जे लाइ इस्तेमालु था करणु चाहियो था, पोइ तव्हांखे आणणो पवंदो। पर जॾहिं इहो मक़सदु न हुजे, माना मुअय्यन शख़्स जे लाइ अव्हां कलाम नथा कयो, पर ग़ैर मुअय्यन जे लाइ था कयो, आम शख़्स जे लाइ कलाम था कयो, अव्हां जो कलाम हर फ़र्द खे शामिल आहे, त पोइ छा आहे? फल मक़ाम लिल तनकीर, त पोइ इहा जॻह आहे नकरा जे वास्ते। माना हाणे अव्हांखे नकरा लफ़्ज़ इस्तेमालु करिणो आहे, छो त हाणे अव्हां तख़सीस नथा चाहियो। वले तफ़सील हाज़ल इजमाल, ऐं हिन इजमाल जे तफ़सील जे लाइ, इजमाल इजमाली तौर बयानु करणु, माना मुख़्तसिर बयानु करणु। इहा तारीफ़ कई मुख़्तसिर, त मारिफ़ा छा खे चइबो? नकरा छा खे चइबो? अॻिते मारिफ़ा ऐं नकरा जो तफ़सील बयानु कंदो। चए थो इन इजमाली तारीफ़ खां बाद मंझि, इन मुख़्तसिर तारीफ़ खां बाद में हाणे तफ़सील जे लाइ नक़ूल असां चऊं था। भले तफ़सील हाज़िल इजमाल, हिन इजमाल जे तफ़सील जे वास्ते नक़ूल असां इहा ॻाल्हि चऊं था। मिनल मालूम, माना मालूम आहे। छा मतिलबु? माना अव्हां नहव जे किताबनि में इहा ॻाल्हि पढ़ी आया हो। मिनल मालूम, इहा ॻाल्हि मालूम आहे, माना अव्हां इहा ॻाल्हि पहिरियां पढ़ी आया हो। कहिड़ी ॻाल्हि? त अनल मारिफ़, बेशक मारिफ़ा। ऐं तव्हां मारिफ़े जा क़िस्म ॿुधाए रहियो आहे। इहा ॻाल्हि तव्हां पढ़ी आया हो त मारिफ़े जा घणा क़िस्म आहिनि। इहा ॻाल्हि तव्हांखे मालूम आहे त मारिफ़े जा घणा क़िस्म आहिनि। यादि आहिनि न मारिफ़े जा? उनजे करे मुसनिफ़ बि चयो न मिनल मालूम, इहा ॻाल्हि मालूम आहे त अनल मारिफ़, बेशक मारिफ़े जा क़िस्म कहिड़ा आहिनि? पहिरियों क़िस्म अज़मीर, ज़मीर आहे। ज़मीर में तख़सीस ज़्यादा हूंदी आहे। ॿियो अलम आहे। त हाणे अलम नालो, अव्हां कंहिं बि शख़्स जो नालो वरितो, त हाणे नाले वठण साण उहो ख़ासि फ़र्द अव्हां जे ज़हन में अची वेंदो, अव्हां जे तसवुर में अची वेंदो। पोइ चाहे उहो शख़्स हाज़िर हुजे या ग़ाइब हुजे। मसलन हिन वक़्तु अव्हां चओ था ख़ुर्शिद, ख़ुर्शिद नाले वठण साण उहो ख़ुर्शिद जो सॼो अव्हां जे ज़हन में अची वियो। उहो शख़्सियत उन जी अव्हां जे ज़हन में अची वई त उहो कीअं आहे, उन जूं कहिड़ियूं कहिड़ियूं वस्फ़ूं आहिनि, उहो केतिरो बहितरु आहे, कीअं आहे, ॾिसजण में कीअं आहे, शक्लो सूरत में कीअं आहे,
त उन नाले वठण सां उहो ख़ासि फ़र्दु अव्हांजे ज़हन में अची वियो त तख़सीस पैदा थी वई न, त इहो थी वियो मारिफ़ा। अहिड़े तरीक़े सां इस्म इशारा, इशारो कंदो कंहिं शइ जे तरफ़ त हाणे उहा शइ ख़ासि थी वेंदी। मसलन हाज़ल किताब, त हाणे किताब ख़ासि थी वियो, हाणे किताब आम, हालांकि किताब न कराए पर इशारो कयोसीं त किताब में ख़ासियत अची वई, तख़सीस अची वई हुन में। इसमें मौसूल अल्लज़ी सां, अल्लज़ी सफ़र तू, मिसाल ही उहो शख़्स आहे जंहिंसां मूं सफ़र कयो आहे, या अल्लज़ी ज़रबतहू, ही उहो शख़्स आहे जंहिंखे मूं मारियो आहे। त हाणे इन मंझि अल्लज़ी जॾहिं इस्तेमालु कयोसीं त हाणे उहो ई शख़्स मुराद हूंदो जंहिंखे हुन मारियो आहे। अल्लज़ी अस्माए मौसूला साण उन में तख़सीस पैदा थी वेंदी। हाणे ॿियो को बि मुराद, हूअं त अल्लज़ी अव्हां कंहिंजे लाइ बि इस्तेमालु करे सघो था, इस्तेमालु त आम आहे न हुनजो, पर जॾहिं इस्तेमालु कयव त पोइ हाणे उन में तख़सीस पैदा थी वई। वल मुहल्ला बि अलिफ लाम, मुहल्ला इहो इस्म मफ़ऊल आहे, इन जी माना आहे सींगारियल, ख़ूबसूरत कयल, यानी कि अहिड़ो लफ़्ज़ जेको सींगारियल हुजे अलिफ लाम सां, यानी अहिड़ो लफ़्ज़ जंहिंजे मथां अहिड़ो हुजे लफ़्ज़ न करा पोइ उन जे मथां अलिफ लाम दाख़िल कंदासीं त अलिफ लाम जे दाख़िल थियण सां उहो लफ़्ज़ मारिफ़ा थी वेंदो। मिसाल जीअं अर रजुल, अर रजुल माना को ख़ासि फ़र्दु मुराद हूंदो, आम न हूंदो। वल मुज़ाफ़ लिवाहिदिन मिम्मा ज़ुकिरा, ऐं इज़ाफ़त करणु कंहिं बि हिक जे तरफ़ जेको ज़िक्र कयो वियो पोइ हिते, यानी ज़मीर जे तरफ़ इज़ाफ़त कयो, या अलम या अस्मा इशारा या अस्मा मौसूला वग़ैरह जे तरफ़ अव्हां इज़ाफ़त कयो त पोइ उहो नकरा लफ़्ज़ बि मारिफ़ा थी वेंदो आहे। वल मुनादा सतों क़िस्म, ऐं मुनादा बि आहे। मुनादा माना कंहिं शख़्स खे पुकारणु, सॾु करणु। मिसाल हिकिड़ो शख़्स वञे थो पियो, हाणे उन नाले जी अव्हांखे ख़बर न आहे, नालो वठंदो पोइ त अलम में अची वेंदो, पर नाले जी ख़बर न आहे, कोई ईअं शख़्स वञे थो पियो, पोइ उन हाणे उन लाइ इस्तेमालु थींदो रजुलनि। रजुलनि मारिफ़ा आहे या नकरा आहे? नकरा आहे। पर हाणे अव्हां उनखे निदा में इस्तेमालु कयो आहे, माना सॾियो आहे, चयो या रजुलनि, ए शख़्स, इहे चइबो आहे न ए भाऊ ओ अदा, त हाणे भाऊ या अदा त आम इस्तेमालु थींदो न, पर जॾहिं अव्हां सॾु कंदव त पोइ हाणे उहो आम न रहंदो, सिर्फ़ु उहो शख़्स मुराद हूंदो जंहिंखे अव्हां मुनादा कई आहे, जंहिंखे अव्हां निदा कई आहे, त हाणे उहो शख़्स मुराद हूंदो। हूअं रजुलनि न कराए पर चयो या रजुलनि, ए शख़्स, ए भाऊ ओ अदा, त हाणे उहो मुराद सिर्फ़ु उहो ख़ासि फ़र्दु हूंदो। रजुलनि जो इतलाक़ हाणे हर हिकु शख़्स ते न हूंदो, पर सिर्फ़ु उन ते हूंदो जंहिंखे अव्हां सॾु कयो आहे। त माना जॾहिं असां निदा कंदा आहियूं त निदा सां बि उहो नकरा लफ़्ज़ मारिफ़ा थी वेंदो आहे। सम्झ में आयो? हाणे मारिफ़े जा ॿुधाइनि इहे 7 क़िस्म आहिनि। हाणे उन्हनि मंझां हर हिक जो तफ़सील ज़िक्र कंदो। पहिरियों कहिड़ो क़िस्म आहे? ज़मीर। ज़मीर जे बारे में ॿुधाए थो, अम्मा ज़मीर फ़युती बिही लिकौनिल मक़ाम लिल तकल्लुम अविल ख़िताब अविल ग़ैबत मअल इख़्तिसार। ज़मीर किथे इस्तेमालु कयो वेंदो आहे उन जे बारे में ॿुधाए थो। ज़मीर जेको आहे उहो मुतकल्लिम जे लाइ बि इस्तेमालु थींदो आहे, मुतकल्लिम पंहिंजे लाइ ज़मीर खे इस्तेमालु कंदो आहे, या वरी मुतकल्लिम ज़मीर खे ख़िताब जे लाइ, जेको शख़्स हाज़िर हूंदो आहे, ख़िताब माना जेको शख़्स मौजूदु हुजे, मुख़ातब हुजे। ख़िताब चइबो आहे अहिड़े शख़्स खे जेको अव्हां जे कलाम जो मुतवज्जे हुजे, माना जेको अव्हां जो कलाम खे ॿुधे, साम्य, जेको मौजूदु हुजे अव्हां जे साम्हूं, उहो आहे ख़िताब। त ज़मीर जेको आहे उहो मुतकल्लिम पंहिंजे लाइ बि इस्तेमालु कंदो आहे, जीअं अना, नहन या ज़रबतो वग़ैरह, या ज़रबना। त इहे जेके ज़मीर इस्तेमालु कया आहिनि इहे तकल्लुम जा ज़मीर आहिनि, मुतकल्लिम पंहिंजे लाइ इस्तेमालु कया आहिनि। अहिड़े तरीक़े सां ख़िताब जा ज़मीर हूंदा आहिनि जेके हाज़िर जे लाइ इस्तेमालु कबा आहिनि, अंत, अंतुमा, अंतुम वग़ैरह। ऐं ग़ैबत के अहिड़ा ज़मीर हूंदा आहिनि जेकी ग़ाइब शख़्स जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि, जीअं हुआ, उहो शख़्स। त इहे ज़मीर इस्तेमालु किथे कया वेंदा आहिनि? चए थो मअल इख़्तिसार, बलागत में इहे इख़्तिसार जे लाइ इस्तेमालु कया वेंदा आहिनि, कलाम खे मुख़्तसिर करण जे लाइ इस्तेमालु कया वेंदा आहिनि।
मिसाल, हाणे जेकॾहिं कलाम में उन शइ जो ज़िक्र कयो वञे या उन शइ जो नालो वरितो वञे त उहो कलाम थी वेंदो तवील। पर जेकॾहिं उन शइ उन अलम जी जॻह ते उन शइ जी ज़िक्र करण जी जॻह ते अगरि जेकॾहिं ज़मीर खे इस्तेमालु कयो वञे त उन कलाम में तख़सीस पैदा इख़्तिसार पैदा थी वेंदो, उहो कलाम मुख़्तसिर थी वेंदो। सो कलाम खे मुख़्तसिर करण जे लाइ असां ज़मीर खे इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल जो ॾिसो, मसलन को शख़्स चवे ज़रब ज़ईदुन अमरन, मारियो ज़ईद अमर खे, पोइ वरी चए फ़ अकरमहू, पोइ वरी उनजी इज़त कयईं फ़ अकरमहू। हाणे हिते उनखे ईअं चवणु घुरिजे फ़ अकरम ज़ईदुन अमरन, पोइ इज़त कई ज़ईद अमर जी। पर हाणे कलाम खे मुख़्तसिर करण जे लाइ छा चई, ज़रब ज़ईदुन अमरन फ़ अकरमहू, मारियो ज़ईद अमर खे, पोइ उनजी इज़त कयईं। त हाणे फ़ अकरम मुराद केरु आहे, उहो ज़मीर जी मर्ज़ी कंहिं तरफ़ आहे, ज़ईद जे तरफ़। त ज़ईद मारियो, पोइ वरी उनजी इज़त कयईं, हू ज़मीर मां मुराद केरु आहे, अमर आहे। ठीकु आहे, फ़ अकरम ज़ईदुन अमरन न चई, फ़ अकरम हू चई। त हाणे फ़ अकरम हू इहो लफ़्ज़ मुख़्तसिर आहे, कलाम इहो मुख़्तसिर आहे। फ़ अकरम ज़ईदुन अमरन इहो वरी तवील आहे। अकरम ज़ईदुन अमरन इहो वॾो कलाम आहे न, पर इनखे मुख़्तसिर करण जे लाइ चई फ़ अकरम हू, पोइ उनजी इज़त कयईं। त हाणे इन कलाम खे मुख़्तसिर आणण जे लाइ पोइ वरी इहो ज़मीर खे इस्तेमालु कयो वियो। होॾां हू ज़मीर ख़ाली इस्तेमालु थियो, हुते वरी पूरो नालो अमरन इस्तेमालु थिए थो, ऐं हुते ज़ईद जे लाइ असां हूअ ज़मीर हिन में मुस्ततिर कढूं था। ठीकु आहे, त माना जिथे बि कलाम खे मुख़्तसिर बयानु करणो हुजे त उन जे लाइ ज़मीर इस्तेमालु कयो वेंदो आहे। ऐं ज़मीर जेको आहे उहो, अच्छा जेकॾहिं अवां ग़ाइब जो ज़मीर इस्तेमालु था कयूं न, त पहिरियां हिकिड़ो दफ़ो उनजो अलम नालो ज़िक्र करणु ज़रूरी आहे, छो त ख़बर पवे त ज़मीर जी मर्जे हिन शख़्स जे तरफ़ आहे। जीअं मिसाल ज़रब ज़ईदुन, असां पहिरियां ज़ईद जो ज़िक्र कयोसीं, पोइ चयोसीं फ़ अकरमहू, पोइ उनजी हाणे ख़बर पई त भई कंहिं इज़त कई, त पोइ उन में हूअ ज़मीर जी मर्जे असां ज़ईद जे तरफ़ कयूं था, त ज़ईद इज़त कई अकरम जी, इन जी अमर जी। ठीकु आहे, तर्जुमो कयो। व अम ज़मीर फ़योती बिही, पर ज़मीर पोइ आंदो वेंदो आहे इन खे लिकौनिल मक़ाम लिल तकल्लुम जो हुजण वास्ते, मुतकल्लिम जे लाइ वास्ते, तकल्लुम जे लाइ मक़ाम यानी मुतकल्लिम जे लाइ हुजे, अविल ख़ताब या ख़ताब जे लाइ हुजे, हाज़ुर जा ज़मीर, अविल ग़ैबत या ग़ाइब जे वास्ते, मअल इख़्तिसार, इख़्तिसार सां गॾु। मिसाल जीअं अना रजूतुका फ़ी हाज़ल अम्र व अंत वअदतनी बिइंजाज़िही, अना रजूतुका मां उम्मीद थो कयां क तो में, फ़ी हाज़ल अम्र हिन ॻाल्हि में, व अंत वअदतनी बिइंजाज़िही ऐं तो वाइदो कयो हुयो मूंसां उन जे पूरे करण जो। माना को शख़्स आयो आहे कंहिं वटि उमेद खणी, पर चए थो त मूंखे उमेद आहे त तूं मुंहिंजो इहो कमु कंदे, तो वाइदो कयो हुयो त मां तुंहिंजो इहो कमु कंदुसि। त पोइ हाणे चवे थो ॾिस अना रजूतुक, मां उमेद थो कयां, हिते ज़मीर आंदो अथई अना, नालो पंहिंजो ज़िक्र, मसइले ईअं कोन चवंदी ज़ईदुन रजाक, ज़ईद उमेद थो करे तो में, ईअं कोन इस्तेमालु कर, ज़ईदुन रजा अमरन, ज़ईद उमेद थो करे अमर में, इन इस्तेमालु न कयो अथई। माना न पंहिंजो बि अलम इस्तेमालु न कयो अथई, नालो न आंदो अथई, ऐं जेको मुखातब शख़्स आहे उन जे लाइ बि ज़मीर इस्तेमालु कयो अथई, उनजो बि नालो ज़िक्र न कयो अथई, छो त हिते कलाम खे मुख़्तसिर करणु मक़सदु आहे। सो उन जे करे पंहिंजी जॻह ते मुतकल्लिम पंहिंजो नालो बि इस्तेमालु न कयो आहे, मुखातब जो नालो बि इस्तेमालु न कयो अथई, पंहिंजी जॻह पंहिंजे लाइ अना ज़मीर इस्तेमालु कयो अथई, मुखातब जे लाइ क ज़मीर इस्तेमालु कयो अथई। अना रजूतुक, मां उम्मीद थो कयां तो में, हिते अना ज़मीर मरफ़ू मुनफ़सिल इस्तेमालु कयो अथई, ऐं रजूत इहो ज़मीर मरफ़ू
मुतसिल बि वाहिद मुतकलिम जो इस्तेमालु कयो अथई, माना तख़सीस पैदा करण जे लाइ। क वरी उते काफ़ ज़मीर जो इस्तेमालु कयो अथई, मुख़ातब जो नालो ज़िक्र न कयो अथई। फ़ी हाज़ल अम्र, हिन अम्र में, व अंत व अतनी, ॾिसो व अंत वरी अंत ज़मीर इस्तेमालु कयो अथई, इन जो ज़िक्र न कयो अथई, नालो ज़िक्र न कयो अथई मुख़ातब जो। व अत वरी हिते ज़मीर इस्तेमालु कयो अथई वाहिद मुज़क्कर हाज़िर जो। व अतनी वरी हिते या मुतकलिम जो ज़मीर पंहिंजे लाइ इस्तेमालु कयो अथई। बे इंजाज़िही वरी हिते हा ज़मीर ग़ाइब जो इस्तेमालु कयो अथई। ऐं व अंत व अत फ़ी हाज़ल अम्र कोन चई, बे इंजाज़ ही, हुते सिर्फ़ु ही ज़मीर मञा, ही ज़मीर मर्जे फ़ी हाज़ल अम्र जे तरफ़ आहे। हाणे फ़ी हाज़ल अम्र केतिरो वॾो जुमिलो आहे, बे इंजाज़ ही हा ज़मीर मञा उहो सॼो हासिल थी थो वञे, त इहो कलाम मुख़्तसिर थी वियो न। त इन जॻह में ॾिसो मुख़ातब जा ज़मीर बि अची विया, मुतकलिम जो ज़मीर बि अची वियो, ग़ाइब जो ज़मीर बि इस्तेमालु थी वियो। माना ज़मीर इस्तेमालु करण में साॻी ॻाल्हि आहे, चाहे मुतकलिम जा हुजनि, चाहे मुख़ातब जा हुजनि, चाहे ग़ाइब जा हुजनि। वल असलु फिल ख़िताब अन यकून लिमुशाहदन मुअय्यनन, अॻिते बयानु करे रहियो आहे त ख़िताब में असुलु ॻाल्हि इहा आहे त ही त हुजे उहो लिमुशाहद जे लाइ, यानी मुशाहद शाहिद जेको शख़्स मौजूदु आहे, साम्हूं आहे, उन जे लाइ मुख़ातब जो ज़मीर इस्तेमालु कयो वेंदो। जेको शख़्स हिते मौजूदु न आहे उन जे लाइ मुख़ातब ज़मीर इस्तेमालु कयो वेंदो न कयो वेंदो, उन जे लाइ छाजो ज़मीर इस्तेमालु कयो वेंदो, ग़ाइब जो ज़मीर इस्तेमालु कयो वेंदो। त उन जे करे मुसनिफ़ फरमायो त वल असलु फिल ख़िताब, असुलु जेको आहे ख़िताब में यानी मुख़ातब जे ज़मीरनि में छा आहे त अन यकून लिमुशाहदन, ही त हुजे मौजूदु शख़्स जे लाइ जेको मुअय्यन हुजे। हाणे मौजूदु बि घणा हुजनि, पर जॾहिं तव्हां ज़मीर इस्तेमालु कंदव त पोइ उहो शख़्स मुअय्यन ई मुराद हूंदो, जेके मौजूदु आहिनि सभु मुराद न हूंदा। वक़्त युखातब, अच्छा इहो चवे थो त हाणे मुख़ातब ज़मीर जे लाइ असुलु इहो आहे त ज़मीर मुख़ातब जो उन जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे जेको शख़्स मौजूदु हुजे, जेको मौजूदु न हूंदो उन लाइ ज़मीर मुख़ातब जो इस्तेमालु, उन जे लाइ ग़ाइब जो इस्तेमालु कयो वेंदो। पर कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त उहो शख़्स मौजूदु त नाहे हूंदो, पर उन जे लाइ ज़मीर मुख़ातब जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। उनजो वजह छा आहे, उनजो वजह इहो आहे त माना उहा शइ असांजी दिलि में एतिरी ज़्यादा मौजूदु आहे। जीअं अक्सर करे ॾिसंदा आहियूं त शेर व शाइरनि में जेके आशिक़ हूंदा आहिनि पंहिंजे महबूब जी तारीफ़ कंदा आहिनि त ज़मीर ख़िताब सां तारीफ़ कंदा आहिनि, हालांकि महबूब जे उहे फ़िराक में हूंदा आहिनि, जुदाई में हूंदा आहिनि, त बि उहे तारीफ़ में उहे ज़मीर कहिड़ा इस्तेमालु कंदा आहिनि त तो मूंसां हीउ वाइदो कयो, तो मूंसां अहिड़े तरीक़े सां कयो, तो तूं मूंसां कोन मिले, अहिड़े तरीक़े सां चवंदा आहिनि न, हालांकि उन्हनि जा महबूब उते मौजूदु न हूंदा आहिनि, मतिलबु उन्हनि खे पंहिंजे दिलि में एतिरो क़रीब सम्झी करे पोइ उन सां कलाम कंदा आहिनि। हाणे मुसनिफ़ ज़िक्र कयो आहे, मिसाल ॾिसो हुनखे, मिसाल जीअं इय्याक नअबुदु, मुख़ातब चइबो आहे अहिड़ो शख़्स जंहिंखे असां अखियुनि सां ॾिसी सघूं, जेको असांजे साम्हूं मौजूदु हुजे। ज़ात बारी ताला खे हिननि अखियुनि सां ॾिसणु मुमकिन न आहे। अल्लाह ताला जो दीदार थींदो आख़िरत में, उहे बि ही अखियूं न हूंदियूं, उहे अल्लाह ताला नए सिर सां इंसान खे पैदा कंदो, उहो जीअं अल्लाह ताला दीदार करणु चाहींदो उन दीदार थींदो। त हिन दुनिया में हिननि अखियुनि सां ज़ात बारी ताला खे ॾिसणु मुमकिन न आहे। त इहा ख़िताब जी सूरत में माना मौजूदु अहिड़ी शइ ख़िताब चइबो, अहिड़ी शइ जेका साम्हूं मौजूदु हुजे, जंहिंखे असां अखियुनि सां ॾिसी सघूं। ज़ात बारी ताला जी शख़्सियत इन तारीफ़ जे अंदरि शामिलु थिए थी, नथी थिए। ज़ात बारी ताला मौजूदु हर जॻह ते आहे, पर असां उनखे ॾिसी नथा सघूं। सो इन ख़िताब वारी तारीफ़ में इहा शइ शामिलु नथी थिए। उनजे बावजूदि बि असां चवंदा आहियूं इय्याक नअबुदु, चवंदा आहियूं न। त हाणे हिते इय्याक में जेको काफ़ ज़मीर जेको इस्तेमालु थियो आहे मुख़ातब जो, हालांकि ज़ात बारी ताला असां उनखे ॾिसी कोन था सघूं, पोइ बि हिते ज़मीर काफ़ जो इस्तेमालु थियो आहे, हालांकि उहो मुशाहिद न आहे। उहो छाजे लाइ इस्तेमालु थियो आहे त ज़ात बारी ताला असांजे दिलि जे अंदरि मौजूदु आहे, उन जे लाइ असां हिते काफ़ ज़मीर इस्तेमालु कंदा आहियूं, गोया कि उनखे असां मुख़ातब सम्झी कंदा आहियूं। ठीकु आहे, सम्झ में आयो? तर्जुमो कयो।
वल फिल ख़ताब, ऐं असुल जेको आहे ख़ताब में इहो आहे त ऐं यकून ले मुशाहिदन, ही त हुजे उहो मुशाहिद जे लाइ, माना मौजूद शख़्स जे लाइ जेको मुअय्यन हुजे। वक़द युख़ातब गैरुल मुशाहिद, ऐं कॾहिं कॾहिं ख़िताब कयो वेंदो आहे गैरुल मुशाहिद सां। इज़ा कान मुस्तहज़िरन फिल क़ल्ब, जॾहिं हुजे उहो हाज़िर दिलि में। मिसाल जीअं इय्याका नअबुदु व गैरुल मुअय्यन इज़ा क़ुसिद तअमीमुल ख़िताब लिकुल्लि मन युमकिनु ख़िताबुहु। ठीकु आहे, ज़िक्र छा कई त ख़िताब जो ज़मीर जॾहिं ज़िक्र कयो वेंदो आहे त उन मंझां मुअय्यन शख़्स मुराद हूंदो आहे। मिसाल जीअं तव्हांखे पहिरियां सम्झायो त अंत ज़मीर तव्हां कंहिं बि मुख़ातिब जे लाइ इस्तेमालु करे सघो था, पर जेकॾहिं तव्हां हुनखे इस्तेमाल में आंदो त हाणे उहो फ़र्द मुअय्यन मुराद हूंदो। मसलन तूं मुबीन खे चवीं थो कैफ़ अंत, त हाणे अंत मां मुराद केरु आहे? हाणे इहो आम थियो या ख़ासि थियो? ख़ासि थी वियो। पर कॾहिं कॾहिं असां ज़मीर मुख़ातिब जो इस्तेमालु कंदा आहियूं, पर उन मंझां को ख़ासि फ़र्द मुराद न हूंदो आहे, पर उहो आम जेको बि शख़्स ख़िताब में शामिलु थियण जी सलाहियत रखंदो आहे, हर उन शख़्स खे उहो शामिलु थी वेंदो आहे। ठीकु आहे, असलन त उहो शख़्स मुअय्यन, उहो ज़मीर मुअय्यन शख़्स जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, पर कॾहिं कॾहिं अहिड़े तरीक़े सां बि इस्तेमालु कयो वेंदो आहे जो कंहिं ख़ासि शख़्स जे लाइ, मुअय्यन शख़्स जे लाइ न हूंदो आहे, पर हर फ़र्द खे उहो शामिलु हूंदो आहे। तर्जुमो कयो, व गैरुल मुअय्यन, ऐं गैर मुअय्यन इज़ा क़ुसिद तअमीमुल ख़िताब, जंहिं वक़्तु इरादो कयो वञे आम ख़िताब जो, लिकुल हर शख़्स जे वास्ते, मन युमकिनु ख़िताबुहु, जंहिंजे लाइ मुमकिन आहे ख़िताब करणु उन खे। मिसाल ॾिसो हिन जो, मिसाल ज़बरदस्त ॾिनो अथई, ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। मिसाल अल्लईमुन मन इज़ा अहसनत इलैहि असाअ इलैक। लईमुन कमीणो आहे, उहो शख़्स कमीणो आहे। मन जेको, इज़ा अहसनत इलैहि तो एहसान कयो हुजे उन जे तरफ़, असाअ इलैक त वरी बुराई कई हुजई तुंहिंजे तरफ़, माना उहो शख़्स कमीणो आहे जंहिंसां तूं एहसान करी ऐं हू तोसां, त अहिड़ो शख़्स अदना आहे, घटिया शख़्स आहे, कमीणो शख़्स आहे, जंहिंसां तूं भलाई करी ऐं हू तोसां बुराई करे। त हाणे ॾिसो, अहसनत इलैहि असाअ इलैक, हाणे अहसनत में ॾिसो त ज़मीर, अंत, असाअ इलैक मुख़ातिब जो ज़मीर इस्तेमालु कयो आहे ॿिन्ही जॻहियुनि ते। त हाणे हिते मुअय्यन फ़र्द मुराद हुजणु घुरिजे, पर हिते मुअय्यन फ़र्द मुराद न आहे। हिते हर उहो शख़्स मुराद आहे जंहिंसां माण्हू भलाई थो करे ऐं उहो वरी भलाई जे बदिले में बुराई थो करे, त उहो लईम जी तारीफ़ में अचे थो न। त इहो को ख़ासि मुअय्यन फ़र्द शामिलु आहे, त ख़ासि मुअय्यन फ़र्द हिते मुराद आहे न आहे, पर इनखे अहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कयो वियो आहे त ज़मीर मुख़ातिब जो, ऐं ज़मीर मुख़ातिब खे जॾहिं इस्तेमाल में आंदो वेंदो आहे त असलन उन मंझि तअयीन पैदा थी वेंदी आहे, पर हिन जॻह ते इन में तअयीन न आहे, इहो मुअय्यन न आहे, पर इहो आम हर फ़र्द खे शामिलु थिए थो। अच्छा, जेकॾहिं इहो एतिराज़ु कयो वञे त हिते ज़मीर त वाहिद जो आहे, पोइ हर फ़र्द खे इहो शामिलु कीअं थो थिए? इहो एतिराज़ु थी सघे थो न। त पोइ उनजो जवाबु ॾिनो उलमाअनि त इहो उन जे लाइ थींदो त माना इनखे असां बदल जे तरीक़े ते हर हिकु शख़्स में शामिलु कंदासीं। ठीकु आहे, त माना हिकिड़े शख़्स जे लाइ थी वियो, वरी गोयाक इन जो मतिलबु थींदो माना गोयाक हर हिकु शख़्स जे लाइ मुतकल्लिम अलॻि तरीक़े सां इन अल्फाज़नि जो इस्तेमालु कयो आहे। इहो थी वियो मारिफ़े जो पहिरियों क़िस्म ज़मीर। ॿियो क़िस्म आहे मारिफ़े जो अलम। व अमल अलम फ़युअती बिही लिइज़ार मअनाहु फ़ी ज़िहनि सामिअ बिइस्मिहिल ख़ास। अलम हिन महिल तारीफ़ ॿुधाई हिन जी। अलम यानी नालो। नाले खे जॾहिं तव्हां कंहिं शख़्स जो नालो मुराद वठंदो न, त नाले वठण सां ई उन शख़्स जी पूरी सूरत ऐं उनजो किरदारु अव्हांजे साम्हूं अची वेंदो। मिसाल हिकिड़ो नालो वरितोसीं
अब्दुल वहीद। त हाणे उनजी नाले वठण सां अव्हांजे ज़हन में उनजी शक्ल सूरत अची वई, उनजो किरदारु बि अची वियो त नेक आहे, मुतक़ी आहे, परहेज़गार आहे, उनजो किरदारु बि अव्हांजे ज़हन में अची वियो। त अगरि जेकॾहिं सुठो शख़्स हूंदो त नाले वठण सां उनजी शक्ल सूरत बि अची वेंदी ऐं उनजो किरदारु बि अव्हांजे ज़हन में अची वेंदो। अगरि बुरो शख़्स हूंदो त उनजी शक्ल सूरत बि अची वेंदी ऐं उनजो बद किरदारी बि अव्हांजे ज़हन में अची वेंदी। त अलम तर्जुमो कयो ॾिसो, इहा ई ॻाल्हि ज़िक्र कई अथई। अलम फयुती बिही, पोइ आंदो वेंदो आहे इन सां लिइज़ार माना वास्ते माना जे उन माना जे हाज़ुर करण जे लाइ, फी ज़हन सामे जे ज़हन में बिस्मिहिल ख़ासि, उन जे ख़ासि नाले सां। माना अव्हां कंहिं फ़र्द जो नालो वरितो, नाले वठण साण उन शख़्स जी शक्ल सूरत ऐं उनजो पूरो किरदारु अव्हांजे साम्हूं अची वियो। मिसाल जीअं वाइज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल, ऐं जॾहिं खणनि पिया हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम बुनियाद बैतुल्लाह जा ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम, यानी हज़रत इब्राहीम ऐं हज़रत इस्माईल अलैहिमुस्सलाम जॾहिं बैतुल्लाह जा क़वाइद उनजा बुनियाद खणी रहिया हुया, इन ॻाल्हि जो तज़किरो आहे। त हाणे असुलु हिन जॻह ते ॾिसो त इन जॻह ते ज़मीर बि इस्तेमालु करे सघिजे पियो। हुमा जो ज़मीर इस्तेमालु थिए, हुमा यरफ़आनिल क़वाइद, त हुमा जे ज़मीर इस्तेमालु करण सां बि उहे ॿई मुराद अचनि पिया। पर हिते उन्हनि ॿिन्हिनि जो ज़मीर इस्तेमालु न कयो वियो, हिन जॻह ते नालो अलम इस्तेमालु कयो वियो। त हाणे ॾिसो, मारफा ज़मीर सां बि हासिलु थींदो आहे, अलम सां बि हासिलु थींदो आहे। इहा ॻाल्हि पहिरां बि ॿुधाई आई त बलागत मंझि असुलु मक़सदु इहो आहे त हाणे हिते असांखे ज़मीर सां बि इहा साॻी ॻाल्हि हासिलु थिए थी, ख़बर पइजी थी वञे, पर अलम छो ज़िक्र कयो वियो? त उनजो को वजह आहे त कहिड़ी जॻह ते असांखे ज़मीर इस्तेमालु करणु घुरिजे, कहिड़ी जॻह ते असांखे अलम इस्तेमालु करणु घुरिजे। अगरि जेकॾहिं असां हिते ज़मीर इस्तेमालु कयो वञे हा तॾहिं बि उहा माना हासिलु, पर हिते अलम छो इस्तेमालु कयो वियो? उनजो वजह आहे त अलम जे ज़िक्र करण सां उन शख़्स, उहो मुअय्यन शख़्स जी पूरी शक्ल सूरत ऐं उनजो किरदारु साम्हूं अची वेंदो। त जॾहिं हिते हज़रत इब्राहीम ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम जा इसमें मुबारक ज़िक्र कया विया, मुबारक नाला ज़िक्र कया विया, त असांजे ज़हन में छा आयो त उहे अलाह जा नबी आहिनि ऐं उन्हनि जेकी क़ुर्बानियूं ॾिनियूं दीन इस्लाम जे लाइ उहे असांजे ज़हन में अची वियूं। ठीकु आहे, त उन्हनि जो माना सॼो तज़किरो असांजे ज़हन में, ऐं इहा शइ वरी ज़मीर मां हासिलु थी न आहे सघंदी। ज़मीर मां इहा शइ हासिलु थी सघंदी? न थी सघंदी, इहा शइ अलम मां हासिलु थींदी। सो इन्हनि ख़ासि शयुनि जो एतबारु कयो वियो आहे, उन जे करे हिन जॻह ते बि अलम इस्तेमालु कयो वियो। वक़द युक़सद बिही मअ ज़ालिका अग़राज़ उख़रा, ऐं तहक़ीक़ इरादो कयो वेंदो आहे इन सां गॾु ॿियनि मक़सदनि जो बि। माना असुलु त जेको आहे सो अलम छाजे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे त सामे खे कंहिं ख़ासि शख़्सियत जे बारे में ॿुधाइण जे लाइ, तशख़ुस जे लाइ, त हीअ शख़्सियत मुराद आहे, या उनजो नालो ज़िक्र कयो वञे त उहो फ़र्द जीअं असांजे ज़हन में अचे, उनजो किरदारु असांजे ज़हन में अचे। पर उन खां अलावा ॿियनि मक़सदनि जे वास्ते बि ज़मीर खे छॾे करे अलम इस्तेमालु कयो वेंदो आहे, नालो इस्तेमालु कयो वेंदो आहे। मिसाल हिन जो पहिरीं सूरत आहे, मिसाल जीअं तअज़ीम जे वास्ते ज़मीर इस्तेमालु करण में एतिरी तअज़ीम न आहे, नालो इस्तेमालु कंदासीं त उन में तअज़ीम अची वेंदी। ज़मीर इस्तेमालु करण सां तअज़ीम हासिलु न थींदी, नाले इस्तेमालु करण सां तअज़ीम हासिलु। सो उन जे करे ज़मीर खे छॾे असां नालो इस्तेमालु, मिसाल जीअं रकिब सईफ़ुद्दौलत, सवारी कई सईफ़ुद्दौलत, सईफ़ माना तलवार, दौलत माना रियासत, हुकूमत, सईफ़ुद्दौलत माना हुकूमत जी तलवार। हिन जॻह ते इहो सईफ़ुद्दौलत हिकु बादशाह जो लक़ब हुयो,
त इन मुराद इहो आहे हुकूमती तलवार जो मतिलबु इहो आहे त माना हीउ एतिरो मज़बूत शख़्स आहे, हीउ अहिड़ो सिपाही आहे, हीउ अहिड़ो कमांडर आहे, हीउ गोया हुकूमत जी तलवार आहे, रियासत जी तलवार आहे। जीअं तलवार रियासत जी हिफ़ाज़त कंदी आहे, हीउ बि इन रियासत जो मुहाफ़िज़ आहे, रियासत जी हिफ़ाज़त थो करे। जेकॾहिं असां रक़िब हुआ चऊं हा, उहो ज़मीर में कढूं हा रक़िब में, त इन मंझि उन जी शख़्स जी ताज़ीम मुराद न थिए हा, ताज़ीम हासिलु थिए हा इन में उहा सां। पर सईफ़ दौलत चई त सईफ़ दौलत चवण साण उन शख़्स जी ताज़ीम जो बि लिहाज़ रखियो वियो। ठीकु आहे। वल इहानत, ऐं कॾहिं कॾहिं नालो ज़िक्र कयो वेंदो आहे उन शख़्स जी इहानत जे लाइ, ख़्वारीअ जे लाइ। मिसाल जीअं ज़हब सख़रुन, सख़रुन हिकिड़ो नालो आहे, वयो सख़्र। सख़रुन जी माना आहे मज़बूत पत्थर, चट्टान। त इहो जेको आहे इस्तेमालु कयो वेंदो आहे हिकिड़े बख़ील शख़्स जे लाइ बि। त माना के हीउ एॾो मज़बूत आहे, हीउ जीअं पत्थर वांगुरु आहे, हीउ एॾो बख़ील आहे, हीउ एॾो सख़्तु दिलि आहे, हीउ अहिड़ो पत्थर दिलि आहे। उन शख़्स जी इहानत जे लाइ चयो वञे ज़हब सख़रुन, वयो सख़्र। सख़्र माना पत्थर दिलि, मज़बूत दिलि शख़्स, इन में को बि रहम न आहे, इहो कंहिंसां बि भलाई नथो करे। त माना इहानत जे वास्ते बि इहो इस्तेमालु कयो। त हिते असां अलम हूअं जेकॾहिं चयो वञे हा ज़हब, उहो ज़मीर मर्जे कढी, उहो ज़मीर कढी वञे तरफ़ मर्जे कई वञे हा, त उन में इहानत मक़सदु, उन इहानत माना उन में मुराद थी न सघे हा, पर इहानत जे लाइ हाणे उनजो नालो वरी वरितो वियो। वल किनायत, ऐं कॾहिं कॾहिं वरी अलम खे ज़िक्र कयो वेंदो आहे किनाय जे लाइ। किनाय तारीफ़ पढ़ी आहियो। किनाया चइबो आहे लाज़िम चई मलज़ूम मुराद वठणु। माना लाज़िम चई मलज़ूम मुराद, माना लफ़्ज़ हिकिड़ो ॻाल्हायो वञे पर मुराद ॿी शइ वरिती वञे। मिसाल ॾिसो हिन जो, अन माना किनायो हुजे अहिड़ी माना खां यसलिहो लफ़्ज़ुन, जो सलाहियत रखे उन जी लफ़्ज़, माना लफ़्ज़ में उन जी माना जी सलाहियत बि हुजे। मिसाल जीअं तब्बत यदा अबी लहब। हाणे अबी लहब, लहब, लहब चइबो आहे जहन्नम, लहब चइबो आहे शोलो, बाहि जो शोलो, बाहि जो टांडो, चिंगारी। त हाणे अबी लहब हिते मुराद वरितो वियो। त अबी लहब जी माना ईअं थींदी न, बाहि जो पीउ, टोले जो पीउ। अबी हिते इन जी इज़ाफ़त जे लाइ इहो कयो वेंदो आहे, उन तरफ़ माना उन नाले जी इज़ाफ़त कई वेंदी आहे। जीअं मिसाल अबुल ख़ैर चइबो आहे माना भलाईअ वारो, अबुल हरब जंग वारो। त अबू लहब शोले वारो। त हिते इहो नालो इस्तेमालु करे इन मुंहिंजा मुराद वरितो वियो आहे जहन्नम। तब्बत यदा अबी लहब, हथ अबू लहब जा। त हिते अबू लहब मुराद थी माना जहन्नम वारे शख़्स जा, इन इहो जहन्नमीअ जा हथ इहे ख़तमु थी वञनि। त हिते अबी लहब नालो वरितो वियो, ऐं किनायन उन में मुराद छा वरिती वई, जहन्नमी। त माना नालो वठी करे लाज़िम चई करे ऐं मलज़ूम मुराद वरितो वियो। ज़िक्र त अबू लहब कयो वियो, मुराद छा वरितो वियो, जहन्नमी। त इहो किनायतन मुराद वरितो वियो। त जेकॾहिं हिते ज़मीर इस्तेमालु कयो वञे हा त इहा माना हासिलु थिए हा, न थिए हा। सो माना उन जे करे हिते अलम इस्तेमालु कयो तव्हां त किनायतन इहो मतिलबु हासिलु थी सघे। सो उन जे करे असां अलम खे इस्तेमालु कंदा आहियूं। इहे हुयूं सूरतूं इस्तेमालु करण जूं। ठीकु आहे। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।